वाजिब मौला कायनात मौला अली अलैहिस्सलाम की पाक आमद का दिन है। आमुल फील के वाक़े से 30 साल बाद जब मेरे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ाहिर नाज़रीन, खैरपुर रिपोर्टर सैयद सिकंदर अली शाह जी ख़बर शामिल क्यों तो जमात सलवात कमेटी सिंध पारां गोठ नुनारी में सालियानो जश्न आमद मौलूद काबा हज़रत अली अलैहिस्सलाम जे सिलसिले में पुरवकार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब जो ख़ासि मेहमान सलवात कमेटी सिंध जो सदर मोहम्मद सलीम सियाल अवैसी कादरी हुयो। जॾहिं त तकरीब में जिस्कम जो मरकज़ी अगवान अमजद खान मैसर, एडवोकेट मुजाहिद फुलपोटो, फ़कीर नूर मोहम्मद नूनारी, फ़कीर अरबार बली मेतुल, सहाफ़ी शाहिद नवाज सियाल, सुगड़ मुमताज़ अली अब्बासी, गुलज़ार फुलपोटो, अल्लाह यार फुलपोटो, कुर्बान अली सहित ॿियनि वॾे अघ में शिरकत कई। उन मौक़े ते बारगाह इलाही में 23 करोड़ 74 लख 80 हज़ार सलवात पेश कई वई। तकरीब के खिताब कंदे फ़कीर मोहम्मद सलीम सियाल अवैसी कादरी जिन चयो त जश्न आमद मौलूद काबा हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी पैदाइश जे मुक़दस ॾिहाड़े जे हवाले सां हीअ तकरीब कोठाई वेंदी आहे। हिन वधीक चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जी पैदाइश मुस्लमाननि लाइ क़ाबिल फ़ख्र आहे। अली साईं दामाद रसूल मुस्तफ़ा शेर ख़ुदा फातिह करार समेत अनेक लक़बनि जो हिकु गॾियल नालो आहे, जंहिंजी बहादुरी ऐं दीन इस्लाम लाइ ॾिनल क़ुर्बानियुनि जो कोई मिसाल कोन्हे। उन मौक़े ते हज़ारे मोमिनीन तकरीब में शिरकत करे जश्न आमद मौलूद काबा सां मोहबत जो सबूत पिणु ॾिनो। तकरीब खे मुख़्तलिफ़ झंडनि बैनरनि सां सिंगारियो वियो। हुन खां अॻु आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त तौर अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब जे इख़्तिताम ते पाक फ़ौज, सिंध पुलिस समेत मुल्क जे सिक्योरिटी इदारनि जी कामयाबी लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं, जॾहिं त मीडिया वर्करनि, वकीलनि, ग़रीबनि, बेपहुच माण्हुनि समेत आलम इस्लाम जे भलाई ऐं कामयाबीअ लाइ पिणु इज्तिमाही दुआऊं कयूं वियूं।